मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं मुंहिंजे ज़हन में अक्सर बुरा ख़्यालात ईंदा आहिनि, हता कि नमाज़ में भी बुरा ख़्यालात ईंदा आहिनि। इन जो को वज़ीफ़ो ॿुधायो साईं, बुरा ख़्यालात छाजे करे ईंदा आहिनि। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो। नज़र खे ग़लति इस्तेमालु करण जे लाइ बंदे जी ज़हन जे अंदरि बुरा ख़्यालात ईंदा आहिनि। जेतिरी तव्हांजी नज़र जेके आहे न उहा ख़राबु इस्तेमालु थींदी न, माइनि जी तरफ़ ज़्यादा ॾिसंदो, औरतुनि जी तरफ़ ज़्यादा ॾिसंदो, ख़ुदि ब ख़ुदि तव्हांजी दिलि जेकी आहे उहा मुर्दा थी वेंदी। ख़ुदि ब ख़ुदि नमाज़ में बीठा हूंदो हिते बुरा ख़्यालात ईंदा। हाणे इन खां बुरे ख़्यालात करण जेकॾहिं नेट इहो मामलो क्लियर थिए कीअं, इहो ईअं थींदो पंहिंजी नज़र खे जेको आहे बदनज़री खां बचायो। काफ़ी दोस्त शिकायत कंदा साईं नमाज़ में बीठा आहियूं, तव्हांजे पोइ नमाज़ में बीठा आहियूं, फ़र्ज़ु नमाज़ में बीठा आहियूं, अचानक असांजो ज़हन हलाए काढे थो बुरा इंतिहाई बुरा ख़्यालात अचनि। इन जो को इलाजु, इन जो इलाजु सभ खां पहिरियां इहो आहे पंहिंजी नज़रुनि खे क़ुरान हकीम में अलाह ताला जीअं फरमायो, ए ईमान वारो पंहिंजी नज़रुनि खे झुकायो जॾहिं तव्हांजो आॾो जेको औरतूं अचनि। ऐं अहिड़ी तरह ॿिए नंबर ते हिकु तरीक़ो इहो, ॿिए नंबर ते इस्तग़फ़ार ज़्यादा कयो, इस्तग़फ़ार ज़्यादा कयो, यानी हलंदे फिरंदे अस्तग़फ़िरुल्लाह अस्तग़फ़िरुल्लाह 1000 मरतबा रोज़ानो पढ़ो। इंशाअल्लाह इहो तरीक़ो जीअं अपनाईंदो बुरा ख़्यालात बिल्कुलु निकिरी वेंदा। नमाज़ में बि इंशाअल्लाह न ईंदा, पर इहो तरीक़ो अपनाइणो पवंदो। अगरि ईअं न कयो, जेसिताईं ज़िंदा आहियो इहे बुरा ख़्यालात ईंदा रहंदा।